الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا لا تتخذوا اليهود والنصارى أولياء بعضهم أولياء بعض ومن يتولهم منكم فإنه منهم إن الله لا يهدي القوم الظالمين فترى الذين في قلوبهم مرض يسارعون فيهم يقولون نخشى أن تصيبنا دائرة فعسى الله أن يأتي بالفتح أو أمر من عنده فيصبحوا على ما أسروا في أنفسهم نادمين ويقول الذين آمنوا أهؤلاء الذين أقسموا بالله جهد أيمانهم إنهم لمعكم حبطت أعمالهم فأصبحوا خاسرين يا أيها الذين آمنوا من يرتد منكم عن دينه فسوف يأتي الله بقوم يحبهم ويحبونه أذلة على المؤمنين عزة على الكافرين يجاهدون في سبيل الله ولا يخافون لومة لائم ذلك فضل الله يؤتيه من يشاء والله واسع عليم إنما وليكم الله ورسوله والذين آمنوا الذين يقيمون الصلاة ويؤتون الزكاة وهم راكعون ومن يتول الله ورسوله والذين آمنوا فإن حزب الله هم الغالبون صدق الله العظيم الله ईमान वारो न वठो तव्हां यहूदिन के नसारन के दोस्त करे बाज़ इन्हनि मां कुझु इन्हनि मां दोस्त आहिनि बाज़ जा ऐं जेको दोस्त बणाईंदो इन्हनि खे तव्हां मां पोइ बेशक इहो इन्हनि मां आहे बेशक अल्लाह ताला नथो हिदायत करे ज़ालिम क़ौम खे तो ॾिसंदे उन्हनि माण्हुनि खे जिन जे दिलनि में बीमारी आहे तकड़ कंदा डोड़ंदा इन्हनि में चवनि था त ॾुझी थिए थो असांखे ख़ौफ़ थिए थो असांखे मतां पहुचे असांखे का मुसीबत पोइ क़रीब आहे अल्लाह ताला जो आणे फ़तह या को मामिलो पाण वटूं पोइ फिरी थींदा उन ते जो लिकायूं पंहिंजे दिलनि में इशेमान ऐं चवनि था ईमान वारा ही उहे आहिनि जिन कसम खयां अल्लाह जा पंहिंजे कसमनि खे मज़बूत कंदे बेशक इहे तव्हां सां गॾु आहिनि चट थी विया अमल इन्हनि जा पोइ फिरी थिया नुक़सान वारनि मां ऐं ईमान वारो जेको मुर्तद थी वेंदो तव्हां मां पंहिंजे दीन खां पोइ अनकरीब आणींदो अल्लाह ताला अहिड़ी क़ौम खे जिन सां मुहबत कंदो इन्हनि सां ऐं मुहबत कंदा इहे इन्हीअ सां नरम हूंदा मोमिननि ते सख़्तु हूंदा काफ़िरनि ते जिहाद कंदा अल्लाह जे रस्ते में न ख़ौफ़ कंदा का मलामत कंदड़ जे मलामत जो इहा महिरबानी आहे अल्लाह जी ॾिए थो जंहिंखे चाहे अल्लाह ताला कुशादे इल्म वारो आहे रुगो दोस्त तव्हांजो वली वारिस तव्हांजो अल्लाह ऐं हुनजो रसूल आहे ऐं जिन माण्हुनि ईमान आंदो जेके क़ाइमु कनि था निमाज़ ॾियनि था ज़कात हालांकि रुकू कनि था ऐं जंहिं दोस्त बणायो वली वारिस बणायो अल्लाह खे हुनजे रसूल खे ऐं जिन ईमान आंदो पोइ बेशक अल्लाह जो लश्कर इहो ई ग़ालिब थींदड़ आहिनि सूरतुल माइदा 7 रुकू 6 सिपारे जो 11 रुकू आयत नंबर 50 का आयत नंबर 56 ताईं मुकम्मल रुकू
तिलावत कयोसीं, उन जो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं ऐं इन आयात जो शान नुज़ूल ऐं तफ़सीर मारिफ़ुल क़ुरान जुल्द नंबर 3 सफ़ो नंबर 170 खां बयान कजे थो। इन्हनि आयतुनि जो शान नुज़ूल हीअं आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीना तय्यबा में तशरीफ़ फरमा थिया, उन खां पोइ अतराफ़ जा यहूदियुनि ऐं नसारनि सां हिकिड़ो मुआहिदो हिन तरह कयूं त उहे मुस्लमाननि जे ख़िलाफ़ न पाण जंग कंदा, न कहीं जंग करण वारी क़ौम जी मदद कंदा, बल्कि मुस्लमाननि सां मिली करे उन्हनि जो मुक़ाबिलो कंदा। अहिड़ी तरह मुस्लमान न उन्हनि सां जंग कंदा, न उन्हनि जे ख़िलाफ़ कहीं क़ौम जी मदद कंदा, बल्कि मुखालिफ़ जो मुक़ाबिलो कंदा। कुछ अरसे ताईं इहो मुआहिदो ॿिन्ही तरफ़नि खां क़ाइमु रहियो, लेकिन यहूदी पंहिंजी साज़िशी फितरत ऐं इस्लाम दुश्मन तबीयत जे करे इन मुआहिदे ते ज़्यादा क़ाइमु न रही सघिया। मुस्लमाननि जे ख़िलाफ़ मुशरिकीन मक्का सां साज़िश करे उन्हनि खे पंहिंजे किले में घुराए करे ख़त लिखियऊं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं इन साज़िश जी ख़बर पहुती, इंकिशाफ़ थियो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे मुक़ाबले जे लाइ हिकिड़ो मुजाहिदीन जो दस्तो मोकिलियो। बनु कुरैज़ा जा इहे यहूदी हिकु तरफ़ त मुशरिकीन मक्का सां इहे साज़िशूं कनि पिया ऐं ॿिए तरफ़ मुस्लमाननि में घिरी चुका हुया ऐं मुस्लमाननि सां घणा दोस्ती जा मुआहिदा ताल्लुकात हुयनि ऐं अहिड़ी तरह मुस्लमाननि जे ख़िलाफ़ मुशरिकीन जे लाइ जासूसी जो कमु कंदा हुया। ऐं जासूसी उन ज़माने खां वठी यहूदीअ जी तबीयत आहे। इन जे लाइ इहा आयत मज़कूर नाज़िल अथई जंहिं मुस्लमाननि खे यहूदियुनि ऐं नसारनि जी गहरी दोस्ती खां रोके छॾियो त इन्हनि सां गहरा ताल्लुकात न रखो ताकी मुस्लमाननि जूं ख़ासि ख़बरूं मालूम न करे सघनि। माना जासूस अहिड़ा हूंदा मुस्लमाननि में घिरी करे पोइ उन्हनि जूं ख़ासि ख़बरूं मालूम करे ॾींदा। उन वक़्तु बाद सहाबा कराम हज़रत उबादा बिन सामित वग़ैरह खुले तौर ते उन्हनि माण्हुनि खां पंहिंजो मुआहिदो ख़तमु कयो, तर्क मुवालात जो ऐलान कयो, माना दोस्ती जे ख़तमु करण जो ऐलान कयो। कुझु माण्हू जेके मुनाफ़िक़ाना तौर ते मुस्लमाननि सां मिलियल हुया या अञा ईमान उन्हनि जे दिलनि में न दाख़िल थियो हो, उन्हनि सां क़तई ताल्लुक़ करण में इहो ख़तरो महसूसु कनि पिया त मुमकिन आहे त मुशरिकीन ऐं यहूदी साज़िश में कामयाब थी वञनि ऐं मुस्लमान मग़लूब थी वञनि, त असांखे उन्हनि माण्हुनि सां ईअं मामिलो रखणु घुरिजे त उन वक़्तु असांजे लाइ मुसीबत पैदा न थी पए। जिन में अब्दुल्ला बिन उबई बिन सलूल इन बिना ते चयो त इन्हनि माण्हुनि सां क़तई ताल्लुक़ करण में असांखे ख़तरो महसूसु थो थिए, तंहिंजे करे असां उन्हनि सां क़तई ताल्लुक़ न कंदासीं। पोइ अल्लाह ताला हीअ आयत नाज़िल फरमाई फ़तरल्लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम मरज़ुन युसारिऊन फ़ीहिम यक़ूलून नख़शा अन तुसीबना दाइरा। ॾिसंदे तूं उन्हनि माण्हुनि खे जिन जे दिलनि में मुनाफ़िकी जी बीमारी आहे, इन्हनि जे तरफ़ डोड़ंदा ऐं चवंदा त सही मतां असांखे इन्हनि जे ताल्लुक़ जे ख़तमु करण जे करे का तकलीफ़ पहुचे, तंहिंजे करे असां इन्हनि सां ताल्लुकात ख़तमु न कंदासीं। पोइ अल्लाह ताला उन जे जवाब में आयत नाज़िल फरमाई फ़असल्लाहु अन यातिय बिल फ़त्हि औ अमरिन मिन इंदी फ़युस्बिहू अला मा असररू फ़ी अनफुसिहिम नादिमीन। अन क़रीब अल्लाह ताला मुस्लमाननि खे ग़लबो अता फरमाईंदो ऐं इहे दीन दुश्मन, इस्लाम दुश्मन, मुस्लमान दुश्मन मग़लूब थींदा। पोइ अल्लाह ताला मामिलो कंदो, पोइ इहे पंहिंजे इन मुनाफ़िक़ाना पॉलिसियुनि ते पिशेमान थींदा ऐं इन तरीक़े ते ॾाढा पिशेमान थींदा। अल्लाह ताला अॻिते फरमायो त मां अहिड़ी क़ौम पैदा कंदुमि जेका उहे अलाह सां मुहबत रखंदी, अल्लाह ताला उन्हनि सां मुहबत रखंदो। उहे गोया के इन्हनि जे मुहबत ऐं बुग़्ज़ ऐं नफ़रत अल्लाह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे हूंदो, ज़ातियात जे करे न हूंदो। उन जमात जी अल्लाह ताला सिफ़त ॿुधाई अज़िल्लतिन अलल मुमिनीन इज़्ज़तिन अलल काफ़िरीन। उहे मोमिननि जे लाइ नरम हूंदा
आसानी सां काबू में अचण वारा हूंदा। जमहूर मुफ़स्सिरीन वटि इन जॻह ते मुरादी आहे त इहे माण्हू मुस्लमाननि सां नरम हूंदा। जेकॾहिं कंहिं मामले में इख़्तिलाफ़ भी थी पवनि त आसानी सां काबू में अची वेंदा, झगड़ो छॾे ॾींदा, अगरचे उहो पोइ पंहिंजे झगड़े में हक़ बजानिब हुजनि। जीअं हदीस पाक में हदीस सही में आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां उन माण्हू खे जन्नत जे विच में घर ॾियारण जी ज़िम्मेदारी खणां थो जेको हक़ ते हुजण जे बावजूदु झगड़ो छॾे ॾे। हक़ ते हुजण जे बावजूदु झगड़े खे छॾे थो ॾे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां उन खे ज़मानत थो ॾियां त जन्नत में विच जन्नत में मां उन खे घर वठी ॾींदो। सुभान त सुभान इज़्ज़तिन अलल काफ़िरीन, ऐं इहे काफ़रनि जे लाइ सख़्तु हूंदा। उन्हनि जी दोस्ती दुश्मनी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे हूंदी। ला यखा, पोइ अल्लाह ताला फरमाए युजाहिदून फी सबीलिल्लाह, उहे अल्लाह जे रस्ते में जिहाद फी सबीलिल्लाह कंदा। जिहाद फी सबीलिल्लाह यानी सिर्फ़ नरमी सां बि कमु न हलंदो, दीन हक़ जी इशाअत बरतरी जे लाइ जिहाद कंदा रहंदा। कुफ़ुर ऐं इर्तिदाद जे मुक़ाबले में सिर्फ़ मारूफ़ क़िस्म जी इबादत गुज़ारी नरम ऐं सख़्तु हुजणु काफ़ी न थींदो, बल्कि इकामत दीन जो जज़्बो भी जज़्बे जी तकमील जे लाइ अल्लाह सिफ़र ला यख़ाफ़ून लौमत लाइम, कहीं मलामत कंदड़ जी मलामत जो ख़ौफ़ न कंदा। इन में ॿ क़िस्म जूं शयूं हाइल थींदियूं आहिनि, हिकिड़ी मुखालिफ़त जी ताक़त, ॿियो पंहिंजनि जा ताना ऐं मलामतूं। मुखालिफ़त सां मग़लूब न थीबो आहे, पर पंहिंजनि जा ताना तशनी ऐं तकबीर सां वॾा वॾा अज़म वारा क़दम बि तिरकी पवंदा आहिनि। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाए जिहाद फी सबीलिल्लाह बि कंदा, पर कंहिं मलामत कंदड़ जे मलामत जो बि उहो ख़ौफ़ न कंदा। यानी राह हक़ में पंहिंजनि जे इन मुखालिफ़त या पंहिंजनि जे ताननि तशनीअ जो बि इहो कोन कंदा। अॻिते अल्लाह ताला फरमाए जेकॾहिं माण्हू मुर्तद थी वञनि, दीन इस्लाम खे छॾे वञनि, त दीन इस्लाम ते कोई फ़र्क़ु नथो पए। अल्लाह ताला उनजो मुहाफ़िज़ आहे। अल्लाह कंहिंजे इस्लाम आणण जो मुहताज न आहे। पोइ अल्लाह ताला इहा फरमाए आयत नाज़िल फरमाई त अल्लाह ताला कंहिंजो बि मोहताज कोन्हे को, बल्कि अल्लाह ताला पंहिंजे दीन मतीन जी हिफ़ाज़त करण जो ज़िम्मेदार पाण आहे। जेकॾहिं माण्हू दीन खां फिरी बि वेंदा त अल्लाह जे ज़ात मुक़द्दस ते उनजो कोई बि फ़र्क़ु नथो पवे। इहे कुझु वाक़ियात इन आयत में दर हक़ीक़त में फितने जी पेशन गोई जे तरफ़ इशारो आहे, जेके कुझु फितना इर्तिदाद जा मुर्तद थियण जा अहद नबूवत जे बिल्कुलु आख़िरी अयाम में शुरू थिया, पोइ सईदनि जे वफ़ात खां बाद में आम थी करे पूरे जज़ीरतुल अरब में आम थी विया। ऐं अल्लाह ताला बिशारत ॾिनी जमात जी, ऐं उहा सहाबा इकराम जी जमात हुई जंहिं ख़लीफ़ा अव्वल सिद्दीक़ अकबर सां मिली करे इन फितना इर्तिदाद जो मुक़ाबिलो कयो। वाक़ियात कहिड़ा हुया? उन्हनि वाक़ियात में इख़्तिसार सां सभ खां पहिरियों मुसैलिमा कज़्ज़ाब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां शरीक नबूवत हुजण जो दावा कयो। माना ख़त्म नबूवत में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में मुसैलिमा कज़्ज़ाब इहा दावा कई त जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी हिन त मां बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां नबूवत में शरीक आहियां। एतिरे ताईं जुरत कई जो सईं जे कासिदनि खे इहो चई करे वापसि कई, जेकॾहिं मसलिहत तबलीग ऐं इस्लाह इहो दस्तूर आम न हुजे हा त कासिदनि ऐं सफ़ीरनि खे क़तल न कयो वेंदो आहे त मां तव्हां समूरनि खे क़तल करे छॾिया। सईं जन उन जे लाइ मोकिलिया कासिद, पोइ उन्हनि खे इहो चवराए मोकिलियईं। मुसैलिमा पंहिंजे दावे में पूरो हुयो, पोइ उन जे ख़िलाफ़ु जिहाद जो मौक़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हयात में न थी सघियो। एतिरे ताईं जो सईं जन वफ़ात करे विया। अहिड़ी तरह यमन में क़बीला मुज़ज्जज जो सरदार असवद अनसी पंहिंजे नबूवत जो ऐलान कई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे तरफ़ों मुक़ररु करदा हाकिम यमन खे उन जे मुक़ाबले करण जो हुकुम ॾिनो। माना
जेको ख़त्म नबूवत सां हथ चुरांद कंदो या जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में ख़त्म नबूवत सां हथ चुरांद कई सईं जन पाण बनफ़्से नफ़ीस उन जे लाइ जे सरदार असवद अनसी जे लाइ सईं जन हाकिम यमन के मुक़ाबले करण जो हुकुम ॾिनो। जंहिं राति उनखे क़त्ल कयो वियो उन जे अॻे ॾींहं ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी वई। उन ज़माने में त हे वसाइल न हुया, मोबाइल या जेको कम्युनिकेशन जा अॼुकल्ह वसाइल आहिनि इहे कोन हुया। सहाबा कराम ताईं उन जी ख़बर रबीउल अव्वल जे आख़िर में पहुती। हे रबीउल अव्वल माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जो बि महीनो आहे। ख़त्म नबूवत में दावा नबूवत करण वारे जे मलऊन ऐं मरदूद ऐं क़त्ल थियण जो महीनो बि आहे रबीउल अव्वल। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में इन असवद अनसी आख़िर रबीउल अव्वल में क़त्ल थी वियो। अहिड़ी तरह वाक़ियो कबीले बनु असद में पेश आयो जो उन्हनि जो सरदार तलहा बिन ख़ुवैलिद पंहिंजे नबूवत जो मुद्दई थी वियो। इहे उन ज़माने में जिन नबूवत जी दावा कई। इहे टई कबीलनि जूं जमातूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मर्ज़ वफ़ात में ई मुर्तद थी चुकियूं हुयूं। इहे मुर्तद थी विया। शहीदनि जे वफ़ात जे ख़बर इन फितने इर्तिदाद के तूफ़ानी शक्ल में मुंतकिल करे छॾियो। अरब जा 7 कबीला मुख़्तलिफ़ मक़ामात ते इस्लाम ऐं उन जी हुकूमत खां मुनहरिफ़ थी विया। 7 कबीला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात थियण सां ई इस्लाम खे छॾे करे मुर्तद थी विया। ख़लीफ़ा अव्वल सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु खे इस्लामी कानून जे मुताबिक़ ज़कात अदा करण खां इनकार कयूं। वफ़ात सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ मुल्क मिलत जी ज़िम्मेदारी ख़लीफ़ा अव्वल सैयदना सिद्दीक़ अकबर ते आयद थी। एक तरफ़ उन हज़रात ते हादिसा अज़ीम जो सदमो, ॿिए तरफ़ इहो फितनो ऐं बग़ावतुनि जो सैलाब। सिद्दीक़ा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाइनि थियूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां पोइ जेको सदमो मुंहिंजे वालिद हज़रत सिद्दीक़ अकबर ते पियो, जेकर उहे मज़बूत जबलनि ते बि पहुची वञे हा त उहे जबल बि रेज़ा रेज़ा थी वञनि हा, ज़रा ज़रा थी वञनि हा। सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हमेशा साथी रहियो, पर अल्लाह ताला हज़रत सिद्दीक़ अकबर के सब्र ऐं इस्तिक़ामत जो आला मक़ाम अता फ़रमायो, जो तमाम आफ़ात ऐं मसाइब जो पूरे अज़म ऐं हिम्मत सां मुक़ाबिलो कयो, बिलाख़िर कामयाब थी विया। पोइ बग़ावतुनि जो मुक़ाबिलो ज़ाहिर आहे ताक़त इस्तेमाल करे सघिजे थो, मगर हालात जे नज़ाकत उन हद के पहुची वई जो सिद्दीक़ अकबर साहबा कराम सां मशवरो कयो। कंहिंजी राय न हुई त इन वक़्तु बग़ावतुनि जे मुक़ाबले में कोई सख़्तु क़दम खंयो वञे। ख़तरो इहो त हज़रात साहबा कराम जेकॾहिं अंदरूनी जंग में मशगूल थी वेंदा त बैरूनी ताक़तूं इन जदीद इस्लामी मुल्क ते ड्रोड़ी पवंदियूं, पर अल्लाह ताला पंहिंजे सिद्दीक़ जे दिलि खे इन जिहाद जे लाइ मज़बूत फ़रमायो ऐं पोइ हिकिड़ो बलीग़ ख़ुतबो साहबा कराम जे साम्हूं ॾिनऊं। उन जिहाद जे लाइ उनजो बि शरह सदर थी वियो। उन ख़ुतबे में पंहिंजे पूरे आज़म इस्तिक़लाल खे इन अल्फाज़ में बयानु कयूं, जेके माण्हू मुस्लमान थियण खां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिनल अहकाम ऐं कानून इस्लाम जो इनकार कनि था, मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त मां उन्हनि जे ख़िलाफ़ु जिहाद कयां। जेकॾहिं मां मुक़ाबले ते सभु जिन इंसान दुनिया जा वण ऐं पत्थर सभ खे गॾु करे आणिन ऐं मुंहिंजो कोई साथी बि न हुजे, मां अकेलो हुजां त बि मां इन्हनि सां जिहाद कंदुमि। सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जो इहो ख़ुतबो हुयो। हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु इहो ख़ुतबो इरशाद फ़रमाए घोड़े ते सवार थिया, हलण लॻा। उन वक़्तु सहाबा कराम अॻिते वधिया, सिद्दीक़ अकबर खे पंहिंजे जॻह ते विहारियो, मुख़्तलिफ़ महाज़न ते पोइ मुख़्तलिफ़ हज़रात जी रवानगी जो नक्शो ठाहियूं। इन जे लाइ लिखियो तंहिंजे करे अल्लाह ताला हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जे हथ ते फुतूहात नाज़िल फ़रमायूं। इन जे लाइ हज़रत अली मुर्तज़ा, हसन बसरी, ज़हाक, कतादा वग़ैरह जमहूर मुफ़स्सिरीन बयान फ़रमाए त इहा आयत सिद्दीक़ अकबर ऐं उनजे साथियुनि जे बारे में नाज़िल अथई, जंहिं सभ खां पहिरियों उन क़ौम जो मिसदाक़ साबित थिया जिन जे लाइ मिन जानिबिल्लाह मैदान अमल में इहा जेको आहे आयत उन्हनि जे सब्र ऐं इस्तिक़ामत खे बयानु करे थी। उन खां पोइ हज़रत सिद्दीक़ अकबर जे ज़ेरे हिदायत इन फितने इर्तिदाद जे मुक़ाबले जे लाइ जमात तैयार थी, जिन जे हज़रत ख़ालिद बिन वलीद खे हिकिड़ो वॾो लश्कर ॾेई करे मुसैलिमा कज़ाब जे मुक़ाबले में यमामा जे तरफ़ रवानो कयूं। मुसैलिमा कज़ाब जी जमात वॾी ताक़त वठी वई हुई, सख़्तु मारको थियो,
बिलाखिर मुसैलिमा कज़ाब हज़रत वहशी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथों क़त्ल कयो हुयो। मुसैलिमा कज़ाब जेको नबी साईं जे ज़माने में पोइ इहो वरी क़त्ल थियो हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़िलाफ़त में हज़रत वहशी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथों ऐं उन जी जमात तौबा ताइब थी करे पोइ मुसलमाननि में मिली वई। अहिड़ी तरह तलेहा बिन ख़ुवैलिद जे मुक़ाबले में हज़रत ख़ालिद बिन वलीद तशरीफ़ फरमा थिया ऐं उहो भॼी वियो ऐं ॿाहिरि हले वियो। पोइ अल्लाह ताला उनखे ख़ुदि ब ख़ुदि इस्लाम जे तरफ़ ॿीहर तौफ़ीक़ अता फरमाई। ख़िलाफ़त सिद्दीक़ी जे पहिरें महीने रबीउल अव्वल जे आख़िर में असवद अनसी जे क़त्ल ऐं उन जे क़ौम जे मुद्दी ऐं फर्मा बरदार थी वञण जी ख़बर पहुती ऐं इहा ख़बर सभ खां पहिरियों फतह जी ख़बर हुई जेका सिद्दीक़ अकबर खे उन हालात में पहुती। अहिड़ी तरह ॿिया क़बाइल मानी ने ज़कात जे मुक़ाबले में हर महाज़ ते अल्लाह ताला सहाबा कराम खे फतह नसीब फरमाई। उन ज़माने में जेके मुर्तद थी विया उन्हनि चयो त असां ज़कात न ॾींदासीं। हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो जेकॾहिं ज़कात न ॾींदा त मां इन्हनि सां जिहाद कंदुमि छो त ज़कात क़ुरान जो हुकुम आहे। उन में बि अल्लाह ताला हज़रत सिद्दीक़ अकबर खे फतह नसीब फरमाई। पोइ अल्लाह ताला मोमिननि जूं सिफ़तूं बयानु कयूं आख़िरी आयत में। दोस्ती अहिड़नि मोमिननि सां रखो अल्लज़ीन युक़ीमून सलात जेके निमाज़ जा पाबंद हुजनि। अहिड़नि सां गहरी दोस्ती रखिजे, तालुक़ वास्तो उन्हनि सां रखिजे। यूतून ज़कात जेके ज़कात अदा करण वारा हुजनि। वहुम राकिऊन जेके रुकू करण वारा हुजनि। रुकू जो हिते मक़सदु लिखियो अथनि मुतवाज़े हुजनि, पंहिंजे आमाल ते नाज़ ऐं तकबुर करण वारा न हुजनि। इहो इन्ही जो लिखियो अथनि। या रुकू जे लाइ इहो बि लिखियो अथनि छो त निमाज़ ते यहूदी नसरा बि पढ़ंदा हुया मगर उन में रुकू न हूंदो हो। रुकू सिर्फ़ु इस्लामी निमाज़ जो इम्तियाज़ी वस्फ़ आहे। बाज़ रिवायतुनि में आख़िरी इहा ॻाल्हि करे पोइ पंहिंजे दर्स खे इख़्तिताम पज़ीर कयूं था। बाज़ रिवायतुनि में आहे त इहे हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला जे बारे में हिकु ख़ासि वाक़े जे मुतालिक़ नाज़िल थी। पोइ हिन तरह हुयो जो हिकिड़े ॾींहुं हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु निमाज़ में मशगूल हुया। जॾहिं रुकू में विया त कंहिं साइल अची करे सवाल कयो। हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु उन हालत रुकू में पंहिंजे आङुर मां मुंडी कढी करे लाहे करे उन जे तरफ़ फिटी कयूं। ग़रीब ऐं फ़क़ीर जी हाजत रवाई में एतिरी देरि करण बि पसंदि न फरमायूं जो निमाज़ खां फारिग थी करे उनजी ज़रूरत पूरी कनि। इहो मुसाबिक़ा फिल ख़ैरात हुयो, भलाई जे कमनि में अॻराई हुई, अल्लाह खे पसंदि आई ऐं उन जे लाइ इन क़दुरु अल्लाह ताला क़दुरु अफ़ज़ाई फरमाई। ॿी अहिड़ी तरह इन जो हासिल इहो थियो मुस्लमाननि जी गहरी दोस्ती जे लाइक़ु निमाज़ ज़कात जा पाबंद आम मुस्लमान आहिनि। उन में ख़ुसूसियत सां हज़रत अली करमल्लाहु वजहू उन जे दोस्ती जा ज़्यादा मुस्तहक़ आहिनि। जे हिकिड़ी ॿी हदीस में आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे मन कुन्तु मौलाहु फअलियुन मौलाहु रवाहु अहमद अज़ मज़हरी। यानी जंहिंजो मां माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त आहियां त अली साईं बि उन जो दोस्त आहे। पहिरियों उन जे दोस्ती जो ताल्लुक़ हुजे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, पोइ उन जी दोस्ती जो ताल्लुक़ थींदो हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु सां। हिकिड़ी ॿी हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे अल्लाहुम्मा वाले मन वालाहु व आदि मन आदाहु। ए मुंहिंजा अल्लाह तूं महबूब बणा उन माण्हू खे जेको मुहबत रखे थो अली मुर्तज़ा सां ऐं दुश्मन बणा उन माण्हू खे जेको दुश्मनी रखे थो अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु सां। त अल्लाह ताला फरमायो जेको अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत दोस्ती ताल्लुकात रखंदो ऐं मोमिननि सां ताल्लुक़ रखंदो फ इन हिज़्बल्लाहि हुमुल ग़ालिबून। अल्लाह जे लश्कर खे ई ग़लबो थींदो, अल्लाह जे लश्कर खे ई फतह मिलंदी, कामयाबी नुसरत हमेशह अल्लाह जे लश्कर खे मिलंदी। अल्लाह ताला असांखे पंहिंजे लश्कर मां बणाए, अल्लाह ताला असां ते पंहिंजी महिरबानी फरमाए। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही ईंदड़ रुकू सुभाणे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।